फाइनेंस एक्शन टास्क फोर्स FATF तरफ़ा पाकिस्तान जो नालो गिरे लिस्ट में बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। FATF चयो आहे त पाकिस्तान 2018 जे एक्शन प्लान जे 27 मां 26 शर्तूं पूरियूं कयूं आहिनि। फ्रांस जे गादी वारे हंधि पेरिस में थियल FATF जे इजलास में पाकिस्तान के वधीक 6 नुक़्ता पेश कया विया ऐं चयो वियो त हिकु रहियल नुक़्ते सां गॾु 6 वधीक नुक़्तनि ते पाकिस्तान खे अमल करणो पवंदो। FATF जे इजलास में चयो वियो आहे त फ़रवरी 2021 खां हिन वक़्त ताईं पाकिस्तान 3 मां 2 क़दम खंया आहिनि। पाकिस्तान 27 मां 26 नुक़्तनि ते मुकमल अमल कयो आहे। 27 नुक़्ते ते बि पाकिस्तान तरफ़ां सुठी अॻभराई कई वई आहे। इन अॻभराई ते असांखे इत्मिनान आहे। FATF तरफ़ां चयो वियो आहे त पाकिस्तान के सज़ा जे निज़ाम खे बहितर बणाइणो पवंदो। पाकिस्तान के गॾियल क़ौमुनि तरफ़ां नामज़द कयल 1373 दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾियणियूं पवंदियूं। FATF जे सदर चयो त असां सभिनी मुल्कनि खे बराबरि समझूं था। पाकिस्तान के समूरा 27 हदफ़ हासिल करण खां सवाइ गिरे लिस्ट मां नथो कढी सघिजे। सहाफ़ी FATF जे सदर खां सवाल कयो त भारत में यूरेनियम चोरी जे पस मंज़र में FATF जी कहिड़ी पॉलिसी आहे। जेते FATF जे सदर चयो त भारत में सूरत हाल जो जाइज़ो मुकमल करण खां सवाइ जवाब ॾियण जी पोज़ीशन में न आहियूं।